कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल ख़ालिक चाचर कंदकोट में वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो एसटीपी सिली सदर अकरम बाचकानी जी अॻुवाणी में एसएसपी ऑफिस आॾो 4 कलाकनि ताईं एहतजाजी धरणो लॻायो। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे अकरम बाचकानी, ज़ुरियत सागर बजाराणी, दिलमिरात ॾहाणी, गुलाम मुस्तफ़ा मीराणी, सज्जाद बिरोही, मौलवी मोहम्मद इब्राहिम खाकी, वालिद नो सिंधी, शाहनवाज़ मरेटियो, छोटू जखराणी ऐं ॿियनि चयो त कंदकोट शहर समेत ज़िले अंदरि बदअमनी उरूज ते आहे। रोज़ानो फुर, चोरियूं, अगवा जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं करे आवाम सख़्तु तकलीफ़ुनि में आहे, पर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कुझु करण लाइ तयारु न आहे। 24 कलाकनि में केतिरियूं वारदातूं थियूं आहिनि, रोड रस्ता महफ़ूज़ न आहिनि। पुलिस असुल ॾोहारियुनि बदिरां शरीफ़ शहरियुनि खे गिरफ़्तार करे केतिरा ई ॾींहं लिकाइण बैदि में हुननि खे ॾोहारी ॼाणाए कूड़ा मुक़ाबला करे रही आहे। पुलिस जे अहिड़ियुनि ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सबबि क़बीलाई तकरार वधी रहिया आहिनि, शरीफ़ ॾोहारी बणिजी रहिया आहिनि। चंद ॾोहारियुनि खे गिरफ़्त में पुलिस सिक्योरिटी इदारा नथा आणे सघनि। असली वाक़िअनि ते ख़ामोश न वेहंदासीं ऐं हर शहर ही ज़िलो असांजो आहे। अमुन अमान ख़राब हुजणु, क़बीलाई तकरार वधण करे अवाम मजबूरन लॾ पराइण ते मजबूर थी वई आहे। असांजो मुतालबो आहे त ज़िले अंदरि अमुन अमान क़ाइमु करे ॾोहारियुनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे।